मां हाणे सब खां पहिरीं हिनखे किताब जे राइटर अख्तर हफ़ीज़ खे गुज़ारिश कंदमि त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि त हुननि खे इहो अहिड़ियुनि क़िस्म जी कहाणियूं लिखण जेके मुनफ़रिद इन्हनि जा मौज़ू आहिनि। हालांकि मूं उहे पढ़ियूं आहिनि कहाणियूं, उहे ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि। ख़ासि तौर ते जेका वालार कहाणी आहे ऐं उन में जेको हिन तशबीह जेका इस्तेमालु थियल आहे या जेके शइ ॿोली या जेके मतिलबु न तमसीलियूं वग़ैरह इस्तेमालु कयूं आहिनि, तमामु ज़बरदस्त कहाणी आहे। हिन किताब जी टाइटल जी जेका नालो आहे वालार। त मां अख्तर खां पुछंदमि त अहिड़नि मौज़ुनि ते या हे किताबु लिखंदे हुनजो तजुर्बो कीअं रहियो ऐं उनखे केतिरी ख़ुशी थिए थी जो वॾी विथी खां पोइ अख्तर जो कोई बि कहाणियुनि जो किताबु जेको आहे वॾे अरसे खां पोइ आयो आहे। महिरबानी सनम। असल में कहाणी लिखण जो तजुर्बो त हाणे आउं उनखे को पंहिंजे हवाले सां नओं तजुर्बो नथो सम्झां, छो त आउं गुज़िरियल तक़रीबन 15 सालनि खां कहाणियूं लिखां पियो। ऐं जेसिताईं हिन किताब में कहाणियुनि जे तजुर्बे जी ॻाल्हि आहे त इन में ज़ाहिर आहे के कहाणियूं त अहिड़ियूं आहिनि जेके वाक़ियाती आहिनि ऐं के वरी अलामती आहिनि ऐं के उन्हनि किरदारनि जूं कहाणियूं आहिनि जेके उन्हनि जे दाख़िली मुंझारनि या नफ़्सियाती मामलनि खे बयानु कनि था। सो कहाणी लिखण जो तजुर्बो सदाईं मुंहिंजे लाइ बहितरीनु रहियो आहे, छो त इहा सिन्फ़ अदब में मूंखे तमामु घणी वणंदी रही आहे ऐं अञा ताईं जेको सो आहे नाविल जी भेट में कहाणी लिखणु वधीक पसंदि कंदो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे लाइ कहाणी जो मौज़ू जॾहिं बि ईंदो आहे त उहो सदाईं मूंखे बेचैन कंदो आहे। पोइ उहो वाक़े जी सूरत में हुजे या कंहिं फ़र्द जे डिसऑर्डर जी सूरत में हुजे, त जेसिताईं आउं उनखे लिखी पूरो न आहियां कंदो त मूंखे सुख न ईंदो। ऐं वालार किताब में तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 16 खां 17 कहाणियूं शामिलु आहिनि ऐं इन्हनि में मूं कोशिशि इहा ई कई आहे त जेके मुंहिंजे गुज़िरियल 7-8 सालनि में जेके वाक़िया पेश थिया आहिनि या जेके मुंहिंजे चौधारी मामला रहिया आहिनि उन्हनि खे मूं कलमबंद कयो आहे। मिसाल तौरु हिन में तव्हांखे 2 कहाणियूं जेके आहिनि ट्रांसजेंडर्स ते मिलंदियूं ऐं इन खां सवाइ जेके आहिनि 2 कहाणियूं जेके आहिनि उहे ब्लास्फेमी जे मौज़ू ते आहिनि। इहे हिकिड़ा अहिड़ा मौज़ू आहिनि जिन खे असीं चऊं त इन्हनि ते माण्हू घटि कलम खणंदा आहिनि, पर मूं कोशिशि कई आहे त इन्हनि मौज़ुअनि खे पंहिंजनि पढ़ंदड़नि ताईं पहुचाए सघां। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त कहाणी लिखण जे तजुर्बे दौरान मूं इहो ई महसूसु कयो आहे त जेसिताईं उहा कहाणी मुंहिंजे अंदरि में पूरी नथी थी वञे तेसिताईं उनखे पने ते जेको आहे नथो लाहे सघां ऐं उन खां पोइ जेको मरहलो ईंदो आहे उहो इहो ई ईंदो आहे त उनखे शुरूआति किथां कजे। आउं सम्झां थो हिननि कहाणियुनि में बि मूंखे ॾाढो हिकिड़ो लुत्फ़ या मज़ो आयो आहे ऐं वधीक उन ई साॻिए जज़्बे सां आउं कहाणियूं लिखंदो रहंदुसि। तव्हांजी तमामु घणी महिरबानी अख्तर। अच्छा, मां हाणे हलंदमि असांजो प्रोफेसर मोहतरम साईं अमर लेगारी। ऐं साईं अमर लेगारी खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त साईं तमामु माना सिंधी अदब जे हवाले सां या आलमी अदब जे हवाले सां मुख़्तलिफ़ शयुनि ते दस्तरस रखनि था। ख़ासि तौर ते जेके आलमी अदब जा लाड़ा आहिनि उन्हनि ते हू ॾाढी दस्तरस रखनि था। त मां साईं खां इहो ई सुवालु कंदमि त साईं तव्हां इहो ॿुधायो त अख्तर जे हिन जेको कहाणियुनि जो किताबु आहे वालार में तव्हां आलमी अदब जा जेके नवां लाड़ा आहिनि या आलमी अदब जे पस मंज़र जे हवाले सां तव्हां इनखे कीअं था ॾिसो? राइटर्स लिखंदड़ आहिनि उन्हनि ताईं अची था वञनि, इन करे उहे उन्हनि खां असां खां बेटर अची नथा सघनि। अख्तर हफ़ीज़ जी जेको हीअ कहाणी जो किताबु आहे वालार, इन में जेके बि कहाणियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ पर्सपेक्टिव में लिखियल आहिनि। उन में के आलमी अदब जे लाइ में हिकु लिखियल आहिनि, के वरी जेके आहिनि जेके असांजा ट्रेडिशनल जेके लाड़ा आहिनि उन्हनि खे लिखियल आहिनि, के इनोवेटर्स बि आहिनि पंहिंजे हिसाब सां। पर असां ॾिसूं था त असां वटि जेका लाड़नि जे हवाले सां कैटेगरी आहे उहा इहा आहे त असांजा ट्रेडिशनल असांजा मौज़ू आहिनि या उन में ट्रेडिशनल फॉर्मेट खां कीअं इस्तेमालु था कयूं ऐं ॿियो जेके आहिनि जदीद इनोवेटिव जेके टेक्निक्स आहिनि उहे कीअं इस्तेमालु कयूं।
त अक्सर जे कहाणियुनि में ट्रेडिशनल जे शयूं मौजूदु आहिनि। मिसाल जीअं असां वटि जेंडर जी जेका असां वटि आमतौर माना कि फीमेल रिप्रेज़ेंटेशन आहे उहा ट्रेडिशनल हवाले सां बि इस्तेमालु थिए थी। त हिते हिननि कहाणियुनि में असां ॾिसूं था त उहा उन्हनि में आहे, पर साॻी जाइ जेको इनोवेटिव ॻाल्हि आहे हुन जा जेका जेंडर रिप्रेज़ेंटेशन सिंपली जेका रिमाइंड जी आहे उनखे मॉडर्न रिप्रेज़ेंटेशन जीअं जूडिथ बटलर जी हुन में ॾिसूं था पर्सपेक्टिव में या इवन किन जेके मेल राइटर्स आहिनि उन्हनि जे ॾिसूं था त उन में बि जेका आहे असां ॾिसूं था जीअं गुलाब जो पाणी में जेका फीमेल कैरेक्टर अक्सर रिपोर्ट ते कयो आहे सुहाई जो, त उहा पंहिंजी फीमेल जेका ड्रीम्स आहिनि उनखे कीअं थी पंहिंजे हिकिड़े ट्रेडिशनल पस मंज़र मां खणी करे पंहिंजे जेका ड्रीम खे कंप्लीट करे थी। त उहो हालांकि हू ॿी फैमिली में शादी करे वञे थी, पर पंहिंजे जेको रोमांस आहे हुनजो जेको अॻु वारो उहो उते हुनजी जेका आहे पूराई थी ॾिसी थी आहे ॿिए पासे जेके दोस्तूं सां शादी करे वञे त बि हू ख़ुशि थी रहे। त इहो जेको पासो आहे इहो फीमेल जेका हुनजी रेगुलेटरी आहे रिप्रेज़ेंटेशन आहे इहा हिकिड़ी असांजे ट्रेडिशनल हवाले खां बिल्कुलु नई आहे। अॻु में इन नमूने सां कंहिं फोक खे न कई आहे फीमेल कैरेक्टर खे हिसाब सां। ऐं ॿिए हवाले सां असां ॾिसूं था त जेका असांजी पंहिंजी हिते इनोवेटिव पासो आहे जीअं तरह की दीवालार कहाणी आहे उनमें जेको सिंबोलिज़म आहे सिंबोलिज़म खे अक्सर जेको आहे उहो एॾे त ख़ूबसूरत अंदाज़ सां पोर्ट्रे कयो आहे। माना हुनमें आंदो आहे जो हालांकि हुन कोलोनियल लेगेसी खे हू खणी आयो आहे ऐं हुन खां अलावा हुन पॉलिटिकल मौज़ू खे कीअं माना कहाणी जे आर्ट में डीपॉलिटिसाइज़ कयो आहे। माना कहाणी नथो लॻे को पॉलिटिकल आहे, किथे हुन डायरेक्ट माना कंहिं बि पॉलिटिकल शइ जी निशानी न कई आहे, पर उनजे बावजूदि कहाणी जी टोटली जेका प्रेज़ेंटेशन आहे उहा सियासी आहे। ऐं इन नमूने सां हू उन्हनि लालारींदड़ क़ुवतनि खे जेको आहे वाइको थो करे ऐं उन ख़ासि करे मेडिकल रियलिज़म जो जेको इस्तेमालु थो करे पंहिंजे रियलिस्टिक पंहिंजे पस मंज़र में, त उहो ॾाढो ख़ूबसूरत थो करे ऐं उन सां उन थीम खे कीअं थो डील करे। असां वटि अक्सर इहो थींदो आहे जीअं कलीम साहब एतिराज़ कंदो आहे त असां वटि जेको सिंधी राइटर आहिनि उहे सियासी मौज़ूअ खे डायरेक्ट प्रचार प्रोपेगेंडा प्रचार लाइ इस्तेमालु कंदा, पर आउं ॾिसां थो त हिन कहाणी में खे जेको तव्हां पढ़ो त हिन में साॻी नमूने सां हालांकि जेको सिंबल आहे बूट जो वो इस्तेमाल क़ुवत जी जेका निशानी थो करे, पर उनखे इस्तेमालु कीअं कयो आहे आर्ट में इहा हिकिड़ी जेका आहे ख़ूबसूरत शइ आहे जेका आहे माना जेकी नए लाइ जे हिसाब सां असां ॾिसूं था जेको मॉडर्न जेका शइ आहे। ॿी शइ आहे जेका फ्यूचरिस्टिक जेके टेक आहे, मिसाल क्लाइमेट फिक्शन आहे असां वटि उनजी रिप्रेज़ेंटेशन अक्सर जेका कई आहे पंहिंजे कहाणी में पोपरी में एनवायरमेंटल डिग्रेडेशन जी जेका हुन कई आहे हिसाब सां पीएससी हेरोइन जेका आहे उहा या ह्यूमन मेड जेका आहे ह्यूमन इंड्यूस्ड जेके डिजास्टर आहिनि मिसाल तौर ते देव ठाहिण आहे या उन लाइ फंड रेज़ करणु आहे ऐं के ॿी एंगल सां क्रिमिनल जस्टिस सां कयो था ऐं उन में हिकिड़े ह्यूमन इंड्यूस्ड डिजास्टर खां मुतारिफ़ कयो थो जंहिंमें कहिड़े हिकिड़े मुल्क में जंहिंमें तव्हांजो दरिया में सुबुह पियो आहे ऐं जंहिंमें डेल्टा जेको आहे तव्हांजो तब्दील थो वञे समुंड ज़मीनूं जेको आहे घटाईंदो थो वञे त इन नमूने सां उनजी जेका आहे जंहिं नमूने सां उनजी नुमाइंदगी कई आहे ख़ासि करे एनवायरमेंटल फिक्शन जी उनखे आंदो आहे त कहाणी पंहिंजी कई त इहा बि माना असांजी हिते जेका आहे जदीद कहाणी जे हवाले सां असां उनखे चई सघूं था। त साॻी नमूने सां ॿिया बि जेके ख़ासि करे जेके तर्ज पस मंज़र सां जेका पंहिंजी कहाणी आहे नओ सूरमो त उनमें तव्हां ॾिसो त इको फेमिनिज़म खे इस्तेमालु कयो आहे। जॾहिं हरणी मरी ईंदी आहे इहो बटियूं मरी बटियूं बटियूं आहे त उनखे माना ॾियारण लाइ छो त इको फेमिनिज़म जो ख़ासि मौज़ू इहो न त इको जेको ग्राउंड्स आहिनि इको हैबिटेट्स आहिनि उनखे बहाल कजे ऐं उन लाइ स्ट्रगल कजे उनखे रीस्टेट कजे
इन में उहो उहा कम्युनिटी जेका इंडिजिनस कम्युनिटी आहे उहा पंहिंजे नेचर सां अहिड़े नमूने सां मिलियल आहे जो हू उन बचे खे पंहिंजो फील करे जेको आहे ॾियारे थी त जीअं हूअ माना पंहिंजी नस्ल जेका आहे बचे त इन नमूने सां उहो थीम खे जेको आहे अक्सर उन थीम खे बि पंहिंजे नए जेके ट्रेंड्स हणाया फ्यूचरिस्टिक ट्रेंड्स हणाया क्लाइमेट फिक्शन जेका चऊं था उन में खणी आयो आहे इंडिजिनस राइट्स की तर्जुमानी करे तो उनमें खास करे असां वटि जेका नवां जेके ॻाल्हि आहिनि उन्हनि में इंटरनेशनल उन्हनि में इहे ई शयूं आहिनि भई इंडिजिनस राइट्स खां तव्हां कीअं तव्हां हुनजी कयो ऐं कीअं तव्हां फिक्शन खे तव्हां इस्तेमालु कयो तमामु घणी महिरबानी प्रोफेसर अमर साहब असांखे तव्हांजी गुफ़्तगू ॿुधी ॾाढो मतिलबु हिते असां सम्झो त असांखे तमामु घणी मालूमात मिली ऐं तव्हांजो ख़ासि तौर ते गॾिजी कमु बि कयो हुयोसीं पर उहो कंप्लीट न थी सघियो त ख़ासि तौर ते सिंफ जे हवाले सां तव्हांजो माना कमु थियल आहे तव्हांजी तमामु घणी महिरबानी मां हाणे हलंदमि असांजो मोहतरम कलीम बुट साहब मुंहिंजो कलीम साहब खां ई सुवालु आहे जेको मां कलीम साहब खां पुछणु चाहियां पई उहो साईं अमर उनजो थोरो घणो जवाबु ॾेई छॾियो पर बहरहाल मां कलीम खां इहा सुवालु कंदमि त जेका कहाणी आहे गुलाब जो पाणी उन जे मौज़ू खे ऐं जेके हिकिड़ी औरत जा जज़्बा आहिनि तव्हां उनखे कीअं ॾिसो था छो जो असां वटि आम तौर ते अहिड़नि मौज़ुनि ते लिखियो न वेंदो आहे ऐं ॿी बि कंहिं कहाणी जे बारे में जेकॾहिं तव्हां मुख़्तसरनि राय ॾियणु चाहियो त पंहिंजी राय रखो ख़ासि तौर ते मां ॿिनि कहाणियुनि जे बारे में तव्हांखे चवां थी पोपरी ऐं गुलाब जो पाणी जेकॾहिं तव्हां उन्हनि जे बारे में राय ॾियणु चाहियो जेका बि महिरबानी असल में गुलाब जो पाणी इहा अख़्तर जे हिन किताब जी बि यूनिक कहाणी आहे ऐं जेके हिन जो अॻियूं कहाणियूं आहिनि उन्हनि में बि यूनिक कहाणी आहे अख़्तर जी कहाणियुनि में किथे न किथे सियासी टच हूंदो आहे पर हीअ सफ़ा हिकिड़ी यूनिक कहाणी आहे ऐं हीअ मूंखे ॿिनि टिनि हवालनि सां ॾाढी वणी हिन ते जेको मूं एनालाइज़ कयो उहो साइको एनालाइसिस कयो हिन में उन हवाले सां मूंखे टे शयूं नज़र आयूं आहिनि हिकिड़ो त हिन में इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स आहे जेको ओडेपस कॉम्प्लेक्स जे अपोज़िट में आहे ऐं उन में जॾहिं कंहिं मेल या फीमेल खे पंहिंजे क्लोज़ रिलेशन सां जिन्सी अट्रैक्शन थींदी आहे जेकॾहिं मेल खे थिए थी त उहो ओडेपस आहे ऐं फीमेल खे थिए थी त उहो इलेक्ट्रा आहे ऐं ॿियो हिन में जेको आहे उहो आहे इंसेस्ट जो एलिमेंट जेको क्लोज़ तव्हांजा ब्लड रिलेशन्स हूंदा आहिनि उन्हनि सां तव्हां जॾहिं जिन्सी तौरु एक्टिव थी वेंदा आहियो पर हिन में जेको ॾेखारियो वियो आहे उहो माइनर इंसेस्ट आहे हिकिड़ा माना ब्लड रिलेशन्स में तव्हांजो भाउ आहे भेण आहे या फादर मदर इन्हनि सां जॾहिं तव्हां सेक्सुअली एक्टिव था थियो दैट इज़ मेजर इंसेस्ट बाक़ी जेके ॿिया रिलेशन्स आहिनि मिसाल तौरु भेणियो आहे या ईअं आहे उन सां जॾहिं तव्हां थियो था त उहो माइनर इंसेस्ट आहे ऐं हिन में जेको आहे सो असांखे नज़र अचे थो गुलाब जे पाणी कहाणी में टी जेका आहिनि कहाणी जी सभिनी खां अहम ॻाल्हि आहे उहो साइकोलॉजिकली उनखे चइबो आहे ऑलफैक्टोफीलिया मां मुराद आहे त कंहिं बि इंसान जे जिस्म मां ईंदड़ बू अव्हांखे जिन्सी तौरु अट्रैक्ट करे जीअं हिन कहाणी में सुहाई खे पंहिंजी भेणीअ जो जेको पघर आहे उहो अट्रैक्ट थो करे उन जी जेका बू आहे हिन में नफ़्सियाती तौरु ईअं थींदो आहे त जेके बि जिस्मानी फ्लड्स आहिनि उन्हनि जी जेका इमीडिएट बू निकिरे थी उहा तव्हांजे नोज़ में किथे वेही रहंदी आहे उन नोज़ जे हिसे खे ऑल फैक्ट्री चइबो आहे जंहिंमें उहा प्रिज़र्व थी वेंदी आहे ऐं उतां उहा जॾहिं बि एक्टिव थींदी आहे त तव्हांजे अंदरि में जिन्सी उभार पैदा थींदो आहे जीअं ई ऑल फैक्ट्री तव्हांजी एक्टिव थींदी त उहो तव्हांजी जिन्सी जेका उभार आहे उनखे वधाईंदी आहे त हिन में जेको इहो पोर्ट्रे कयो आहे त उहा शर्ट सुंघे थी ऐं उहा उनजी वेही थी रहे उनजो पघर जी जेका बू आहे ऐं जॾहिं बि उनखे सूंघे थी त उन ते उहो जेको आहे सो तारी थी वञे हाणे इहो जेको ऑलफैक्टोफीलिया आहे इहो असांखे आगाटे ज़माने खां केतिरनि बल्कि हर तहज़ीब में मिलंदो मिसाल तौरु मिस्री तहज़ीब में इहो आहे
या यूनानी तहज़ीब में, रूमी तहज़ीब में। ऐं इन खां पोइ वरी फ्राइड इन ते कमेंट कंदे चयो त जॾहिं इंसानु सिविलाइज़्ड थियो त इन खे चयो त इहा अनसिविलाइज़्ड ॻाल्हि आहे। इन पंहिंजी सेक्शुअल इंटेंसिटी खे इन खां घटि करण लाइ हुन इन खां पासो कयो, ऐं जेको बि इन मां अफेक्ट थींदो त माण्हू उनखे चवंदा त इहो अनसिविलाइज़्ड पर्सन आहे, जॾहिं त इहो हिकिड़ो बेसिक इंस्टिंक्ट आहे जंहिंमां तव्हांजी सेक्शुअल इंस्टिंक्ट्स वधनि थियूं। ऐं आख़िर में हिन कहाणी जी एंड में हू छा थी करे त जेको हुनजी शर्ट जो पाणी आहे या पघर वारो उनजो हिकिड़ो अर्क थी ठाहे ऐं हू पी थी वञे, ऐं जॾहिं हुनजो ॿारु पैदा थो थिए त उन में उहा बू अची थी वञे। हाणे इहो कॉन्सेप्ट सिंधी कहाणी में बिल्कुलु नओं आहे, जॾहिं त आलमी अदब में असांखे इन ते कुझु शयूं मिलनि थियूं। मिसाल तौरु परफ्यूम नॉविल आहे, उहो इन पस मंज़र में लिखियलु आहे, या नंढे कण जो मशहूरु अफ़साना निगार आहे सादत हसन मंटो, उन जी कहाणी बहू एग्ज़ैक्टली इन ऑल फैक्टोफिलिया ते ई लिखियलु आहे। उन में बि किरदार खे जेको आहे सो बू जॾहिं अचे थी त उनखे जिन्सी उभार थिए थो, जॾहिं हू शादी थो करे ऐं उन जी ज़ाल खे परफ्यूम लॻल आहे त उन में माना का बि अट्रैक्शन फील नथो करे। त इहे जेको आहे सो हिन कहाणी जी सभिनी खां यूनिक ॻाल्हि आहे। ॿी जेका कहाणी अख्तर जी मूंखे हिन में वणी उहा सेट्रिकल कहाणी आहे वरियल जी गहबात। उहा जेको आहे सो नॉर्मल अंदाज में, ॿियो स्पेशली उन में जेके सेट्रिकल नाला हुन यूज़ कया आहिनि, मिसाल तौरु रेडियो या ॿिया जेके नाला आहिनि उहे इन कमाल महारत सां यूज़ कया आहिनि। ऐं इन में लॻो आहे त हू सियासी असर मां जेको हिकिड़ो मख़सूस धारा में हलंदो आहे अख्तर, उन मां निकिरी हिकिड़ो मैच्योर कहाणीकार नज़र अचे। महिरबानी जी, महिरबानी तमामु घणी कलीम साहब, तव्हांजी महिरबानी। हाणे मां चाहींदमि त सर अमर लेगारी खे असां थोरो वधीक टाइम ॾियूं, ऐं साईं खां वधीक मां, छो जो साईं पाण सागड़ खां आया आहिनि ऐं उन्हनि जी तमामु घणी महिरबानी। ऐं असां हमेशह चाहींदा आहियूं त साईं असां सां गॾु हुजनि अदबी प्रोग्रामनि में, पर साईं तमामु घटि ईंदा आहिनि। त हाणे इनशाला असांखे उमेदु आहे त अॻिते ईंदा रहंदा। त हाणे साईं खां मां वधीक पुछणु चाहींदमि त अदब में दाख़िलियत ऐं ख़ारिजियत जी जेका बहस हूंदी आहे, असां वटि आम तौर ते सिंधी अदब में असां वटि विढ़ंदा बि आहिनि अदीब, ऐं अदीबनि जो जहिड़ो त हूअं ई मशहूरु आहे, माना उहो तमामु विढ़ंदा आहिनि, मरंदा आहिनि, वरी ठही वेंदा आहिनि। त हाणे दाख़िलियत ऐं ख़ारिजियत वारो जेको सुवालु आहे उनखे तव्हां अख्तर जी कहाणियुनि में कीअं था ॾिसो, ऐं थोरो असांखे तव्हां ॿुधायो त तव्हां पंहिंजे ख़्यालनि में इहो असांखे थोरो वाज़िह करे ॿुधायो त दाख़िलियत ऐं ख़ारिजियत छा आहे अदब में। अख्तर जी हिन कहाणियुनि जे किताब में तव्हांखे उहो कीअं थो नज़र अचे, हुन ज़ाविये जे हवाले सां ॿुधायो। माइंड ताईं थी सघे थी, उनजो साइकोलॉजिकल जेको एनालिसिस आहे उहो बि हू करे सघे थो, फर्स्ट पर्सन जेको आहे। इन करे दाख़िलियत लाइ हिकिड़ो त सभु पॉइंट आहे। ॿियो जेको इंसान ख़ारिजियत आहे उन में वरी असां थर्ड पर्सन जेको वरी सां नरेटर आहे उहो रखंदा आहियूं आमतौर, या थर्ड पर्सन लिमिटेड जेके आमतौर थर्ड पर्सन कहाणी कराईंदा आहियूं। त उनजी रीत जेका आहे कैरेक्टर जे माना जेका इनर साइकोलॉजी आहे उहा त न हूंदी आहे। इन करे एक्सटर्नल जेके एलिमेंट्स आहिनि या वाक्य आहिनि या ॻाल्हियूं आहिनि उनखे वधीक जेको आहे उन मां नरेट करे सघे थो। त तव्हां वटि उन में ग्राउंड आहे थर्ड पर्सन जेको आहे त हिकिड़ी इहा माना जेका आहे उनजी इंटरप्रिटेशन आहे असां। ॿियो इहो आहे त जॾहिं असांजो राइटर ज़्यादा जज़्बाती इमोटिव
शहर के पेंट करण जी कोशिश कंदो आहियां उन किरदार जे अंदर में घिरी उन जे थोड़ा जा कॉम्प्लेक्सिटीज़ खे जेको आहे एक्सप्लोर करणु चाहींदो आहे उन जी ॿेड़ी थाट्स खे एक्सप्लोर करणु चाहींदो आहे जेके आम तौर जेको आहे असां बयानु नथा करे सघूं त उहे उन खे असां डॉक्यूमेंट कंदा आहियूं। हाणे अख़्तर हफ़ीज़ जी जेके कहाणियूं आहिनि उन में असांखे आम तौर फर्स्ट पर्सन जेको कहाणी में तमामु घटि इस्तेमालु कयल आहे तमामु थर्ड पर्सन जेको आहे इस्तेमालु कयो आहे राइटर आहिनि त उन में इहो आहे त असां सिंधी अदब में जेके फर्स्ट पर्सन तव्हांजो अमर जड़ी लाइफ ते फर्स्ट पर्सन इस्तेमालु कयो आहे तव्हां साॻी जाइ ते जेके असां थर्ड पर्सन उन में सुठा त जीअं असां नसीब करणु आहे त उन थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्यू खां इस्तेमालु कयो आहे छो जो ॿाहिरि इस्लाम टेक्स्ट की ॻाल्हि पर उन जे फर्स्ट पर्सन कहिड़ी कोशिशि कई उते उन पंहिंजे पटे जी ॻाल्हि में इन नमूने सां अक्सर वटि छा आहे त असां वटि मिक्स जेको आहे हले थो पर्सपेक्टिव असां माना ॿई उनखे फ्यूज़ कयूं था इनी पॉइंट ऑफ व्यू खे पोइ छा कंदा आहियूं त आम तौर सां कहाणियुनि में तव्हां ॾिठो हूंदो त जेको बयानी अंदाज़ आहे या बयानु कयूं था उहो असां थर्ड पर्सपेक्टिव में इस्तेमालु कयूं था माना उहो ऑब्जेक्टिव पॉइंट ऑफ व्यू सां था कयूं ऐं कैरेक्टर्स खे वरी असां कोशिशि कयूं था त उनजे इनर फीलिंग्स खे ऐं इमोटिव जेके उनजा इंटेंशन्स आहिनि या कुझु शयूं उनखे ज़ाहिर करणु लाइ वरी उहे इस्तेमालु कंदा आहियूं मां सम्झां थो अख़्तर जी जेकी कहाणियूं आहिनि उन में ज़्यादातर हाली जेको पॉइंट ऑफ व्यू आहे उहो थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्यू आहे ऐं फर्स्ट पर्सन खे जेको आहे उहो घटि इस्तेमालु कयो पर मिक्स ज़्यादा आहे जीअं सां गुलाब को पाणी आहे उन में जेके फीलिंग्स त ॾाढे सुठे नमूने सां ॾिनो आहे त उहो हालांकि राइटर जेको आहे थर्ड पर्सन आहे त इन नमूने सां आउं चवंदुसि त ही फ्यूअल आहे हिकिड़ी जी तमामु घणी महिरबानी अमर साहब अच्छा मां हाणे अख़्तर खां सुवालु कंदमि त हू पंहिंजी जेके कहाणियूं आहिनि या नावेल आहिनि उन्हनि में उनखे माना ॿई सिंफ़ूं त हुन लिखियूं आहिनि पर उनखे वधीक कहिड़ी सिंफ़ पसंदि आहे कहाणी ऐं नावेल में छो जो चवंदा आहिनि त वालदेन खे जेको आहे उहो पंहिंजी सभु औलाद प्यारी हूंदी आहे त उन में फ़र्क़ु करणु मुश्किल लॻंदो आहे पर तव्हांखे वधीक कहिड़ी सिंफ़ सवली लॻंदी आहे या कहिड़ी लिखण में मज़ो ईंदो आहे इन जो थोरो मुख़्तसिर जवाबु ॾिजो ऐं कहाणी नावेल जे हवाले सां पाण खे कुंवारो सम्झंदो आहियां उहो अहिड़ी का ॻाल्हि न आहे बहरहाल आहे तख़लीक़ी अमल आहे उन में इहो थिए थो त शायदि पहिरीं ज़िक्र करे वियो आहियां त मूंखे कहाणी जेका आहे उहा लिखण में वधीक मज़ो ॾींदी आहे ऐं मूं नावेल त मुंहिंजा ॿ आहिनि मूं नावेल ते घणो कमु बि कोन कयो आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त शुरू खां ई हिकिड़ो कहाणियूं ॿुधंदड़ माण्हू रहियो आहियां मूंखे मुंहिंजे हिसे में जेका कहाणी आई उहा हिकिड़ो त मुंहिंजे बाबा खां आई ऐं इतफ़ाक़ इहो आहे त शायदि उन्हनि माण्हुनि मां आहियां जंहिं पंहिंजी माउ खां घटि पर पंहिंजे पीउ खां वधीक कहाणियूं ॿुधियूं आहिनि त मुंहिंजे लाइ जेको आहे कहाणी जी सिंफ़ जेका आहे उहा वधीक मज़ेदार रही आहे ऐं उहा ओतिरी ऐं ॾुखी आहे ऐं उहा का एॾी सवली सिंफ़ न आहे कहाणी लिखण जो जेको तजुर्बो आहे या कहाणी लिखण जो अमल जेको आहे उहो मुंहिंजे लाइ को एॾो आसान न आहे पर जीअं त उहा हिकिड़ी मुंहिंजी पसंदि जी सिंफ़ आहे ऐं मूंखे पंहिंजो पाण खे किरदारनि खे या पंहिंजनि जज़्बनि खे पंहिंजे अहसासनि खे बयानु करण जो जेको अंदाज़ आहे उहो वधीक इन में सुठो लॻे थो त इन करे कहाणी लिखण खे वधीक तरजीह ॾियां थो ऐं हूं बि कहाणी जे हवाले सां इहो ई चवंदो आहियां त माण्हू दुनिया में ॿ माण्हू आहिनि या त उहो कहाणी आहे या वरी कहाणीकार आहे सो मूंखे सुठो लॻंदो आहे त कहाणीकार आहियां ऐं कहाणियूं बयानु करियां थो कहाणियूं ॿुधायां थो त इहा सिंफ़ जेका आहे मुंहिंजे लाइ वधीक सुठी आहे ऐं मुंहिंजे लाइ वधीक वणंदड़ आहे उहा तव्हांजी तमामु घणी महिरबानी अख़्तर हाणे असांजो प्रोग्राम जेको वेक आहे तक़रीबन पंहिंजी पुॼाणे जी तरफ़ पहुचे थी मां आख़िरी सुवालु कलीम साहब खां कंदमि त कलीम साहब खां इहो सुवालु कंदमि त मूंखे ज़ाती तौर ते या हिकिड़ी दोस्त मिली हुई कराची में ताज़ो त उन चयो त अख़्तर हफ़ीज़ जी जेका कहाणियुनि जी ॿोली आहे न उहा तमामु मुनफ़रिद आहे ऐं ख़ूबसूरत आहे ऐं ख़ासि तौर ते जीअं असांजा नौजवान लिखनि था
उन्हनि जी ॿोली हूंदी आहे उर्दू ज़दा, उर्दू जो शिकार थियल माना त अख़्तर जी ॿोली निज हूंदी आहे। त तव्हां अख़्तर जी कहाणियुनि ऐं जेका हुनजी ॿोली आहे उन जे हवाले सां असांखे कुझु ॿुधायो। ॿोली जे हवाले सां हिकु त मां प्योरिस्ट न आहियां, जेकॾहिं उर्दू जा लफ़्ज़ बि अची था वञनि त को मसइलो न आहे, पर हूअं अख़्तर जीअं त हुन ते असरु आहे हिन जो लाड़ वारो ऐं इहो, ऐं हू घणो रूरल लाइफ हुन गुज़ारी आहे, त हुन जी जेका ॿोली में उहे निज लफ़्ज़ अची था वञनि, पर इहो डिपेंड थो करे त एक्चुअल राइटर जी पंहिंजी जेका उहा आहे लोकेल कहिड़ी आहे। उहो जेकॾहिं शहरी आहे त उहो ॻोठाणी ॿोली यूज़ ई कोन करे सघंदो। उन जे कहाणी बयानु करण ते उन इलाइक़े जो असरु हूंदो, ऐं इहो दुनिया में हर लेखक सां इहो ई थींदो आहे त हू जंहिं इलाइक़े में हूंदो आहे उनखे उन इलाइक़े जो असरु थींदो आहे पंहिंजे बयानु करण में। ॿियो इन ॻाल्हि में प्योरिस्ट हाणे असां थी बि कोन था सघूं, छो मिक्स थी वई आहे ॿोली। असांजी इलाही जेके लफ़्ज़ आहिनि उहे असांजे आम यूज़ में आहिनि, ऐं मां सम्झां थो त निज सिंधी निज का बि शइ कोन थींदी आहे, त उन में तव्हांखे एतिरी फ्लैक्सिबिलिटी रखणी पवंदी त जेको जंहिं इलाइक़े खे रिप्रेज़ेंट थो करे उन इलाइक़े जी ॿोली में लिखे ऐं कहाणी बयानु करे। जी तमामु घणी महिरबानी अदा कलीम। अच्छा, मुंहिंजो इहो ई साॻियो जेको सुवालु आहे, असां वटि थोरो टाइम आहे त साॻियो ई सुवालु आहे, छो जो ॿोली जे हवाले सां जेको माहिर आहे उहो अमर साहबु आहे, छो जो असां इन हवाले सां बि ख़ासि तौर ते सर अमर जा 2 कम आहिनि, 3 कम अथसि। उहो ॿोली जे हवाले सां बि हुन में हिकिड़ो कमु शामिलु आहे, सिंफ जे हवाले सां, ऐं साईं जा इहे कम थियल आहिनि, मां हुननि जा मकाला वग़ैरह ॾिठा आहिनि। हाणे मां ॿोली जे हवाले सां साईं खां चवंदमि त थोरो मुख़्तसिर असांखे ॿुधाइनि त अख़्तर हफ़ीज़ जी जेका ॿोली आहे उन में तव्हांखे कहिड़ी ख़ूबी या कहिड़ी हुस्नाकी या तव्हांखे नज़र अचे थी, ऐं जेके नौजवान लिखनि था उन्हनि खां कहिड़ी माना मुनफ़रिद आहे, महिरबानी करे ॿुधायो। मुताबिक़ सां लिखी त तव्हां ॾिसो त हिन में जेका ख़ासि करे जेका 2 कहाणियूं जेके हिन जूं आहिनि उहे ॾाढियूं निरालियूं आहिनि मामले में। हिकिड़ी जेका पोपड़ी कहाणी आहे उन में जेका अख़्तर ॿोली इस्तेमालु कई आहे उहा असांजी डेल्टा जी ॿोली आहे। हाणे मां पाण जॾहिं डेल्टा उते जे माण्हुनि सां जॾहिं असां मिलियासीं त उन्हनि सां जॾहिं ॻाल्हाए थी पई त असांखे उनजी लहजे जेका आहे कम्युनिकेशन ॾाढी तकलीफ़ थी सम्झण में। ऐं मूं ॾिठो त अख़्तर जी जेका ॿोली आहे उन में किरदार जी ॿोली ॻाल्हाइनि था उहा बिल्कुलु उहा डेल्टा जे माण्हुनि जी ॿोली आहे, ऐं उनजो लहजो आहे, ऐं काफ़ी लफ़्ज़ मूंखे पाण खे सम्झ में कोन आया आहिनि कहाणी जा जेके इस्तेमालु कया आहिनि। त इन नमूने सां अख़्तर उहो माहौल क्रिएट कयो आहे उन इलाइक़े जो, छो त ॿोली जेको आहे टोन क्रिएट करे थी, एटमॉस्फेयर क्रिएट करे थी कहाणी जो, ऐं उहो तव्हांजो सेटिंग में जेका आहे ख़ासि माना अहम किरदारु अदा करे थी, फिक्शन जेको आहे उहो तव्हांजो करे थी। त इन करे अख़्तर उन्हनि किरदारनि खे, उन किरदार जी साइकी खे, उनजे मसइलनि खे, उनजे पर्सपेक्टिव खे ज़ाहिर करण लाइ ज़ाहिर ॿोली खे इस्तेमालु कयो आहे। ऐं उतां जो जेको सिनारी, उतां जो मंज़रु आहे, उतां जो जेको इमेज आहे, उतां जी जेका ज़मीन आहे, उतां जी हेरोइन आहे, उतां जो समुंड आहे, उतां जी जेको माहौल आहे उनखे ज़ाहिर उहा ॿोली जेका आहे सही नमूने सां ज़ाहिर करे सघे। ॿी जेका कहाणी आहे जेका पंहिंजे घर जे पस मंज़र में आहे उन में बि जेको आहे अख़्तर ॿोली जेका आहे उहा तमामु घणी महिरबानी असांजे महिमाननि जी, असांजे ॿुधंदड़नि जी। असांजी इहा वेक पूरी थी थिए ऐं ॿियो सेशन शुरू थींदो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।